नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदा आहियूं। सिंध में बिज़नेस सेंटर ऐं मार्केटूं सुबुह 6 वॻे खां शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा, जॾहिं त छंछर ऐं आचर ते सिर्फ़ ज़रूरी कारोबार जी इजाज़त हूंदी। सिंध जे घरू वज़ारत नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर NCOC जी हिदायतुनि ते कोरोना जे वधंदड़ केसनि खे नज़र में रखने SOP जे हवाले सां हुकुमनामो जारी कयो वियो आहे, जंहिं मूजिबि समूरनि इज्तिमाही बिज़नेस सेंटरनि, सिनेमा, जिमखाना ऐं रांदियुनि जूं सरगर्मियूं बंदि करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। बिज़नेस सेंटर, सिनेमा, जिमखाना ऐं रांदियुनि जूं सरगर्मियूं बंदि करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। बिज़नेस सेंटर्स ऐं मार्केटूं सुबुह 6 वॻे खां शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदियूं। छंछर ऐं आचर ते सिर्फ़ ज़रूरी कारोबार जी इजाज़त हूंदी। होटलनि में खुलियल जॻह ते खाधो खाइण जी इजाज़त हूंदी, जॾहिं त राति जो 9 वॻे ताईं खाधो घर खणी वञण ऐं होम डिलीवरी जी इजाज़त हूंदी। सिंध जे घरू वज़ारत हिदायत जारी कई आहे त समूरी सरकारी खांगी ऑफिसुनि ऐं अवामी हंधनि ते फेस मास्क पाइण ते सख़्ती सां अमल करायो वञे। ॿी सूरत में ॾंड लागू कयो वेंदो। छित जे हेठियां शादी जी तक़रीबुनि ते पाबंदी लागू आहे, जॾहिं त शादी जी तक़रीब खुलियल हंध ते करे सघे थी, जंहिं में 200 माण्हुनि जी इजाज़त हूंदी। महिमाननि खे बक्स पैक खाधो ॾियण जी इजाज़त हूंदी। सिंध जे घरू वज़ारत सरकारी ऐं खांगी इदारनि में घर ते रही कम करण जी हिदायत कई आहे ऐं चयो आहे त 50% स्टाफ खे ऑफिस घुरायो वञे। उहो फ़ैसिलो 31 जनवरी 2021 ताईं लागू रहंदो। इन खां अलावा कमिश्नर कराची इफ्तिकार शालवाणी कोरोना खे महफ़ूज़ रखण लाइ समूरनि होटलनि ऐं इंडोर डाइटिंग ते पाबंदी लागू करे छॾी आहे। समूरा डिप्टी कमिश्नर उन हुकुमनि ते सख़्ती सां अमल कराईंदा। कमिश्नर कराची हुकुम जारी कया आहिनि त अंगारे ते होटल जे अंदरि वेही खाइण पीअण ते पाबंदी लागू हूंदी। उहो फ़ैसिलो कोरोना जी पखेड़ खे रोकण जे लाइ कयो वियो आहे। कराची इंतज़ामिया इन हवाले सां कदम खणण शुरू करे छॾिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।